कराची मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त सिंध सरकार पारां गुरबत सटियल 78 लख ख़ानदाननि खे 65 रुपया फ़ी किलो अटो फ़राहम करण जो ऐलान कयो वियो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना मंज़ूरी ॾेई छॾी आहे। सिंध सरकार चयो आहे त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत 78 लख ग़रीब ख़ानदाननि खे सस्ते अटे जी ख़रीदारी लाइ 2,000 रुपया ॾिना वेंदा। हीउ बहितरीन फ़ैसिलो आहे। अस्सलाम वालेकुम, दिस इज फरजाना बाहर। सूमरा वॉलपेपर दुकान कासमाबाद में खुली वियो आहे। ओहो ज़बरदस्त। अॼुकल्ह त हर माण्हू ई चाहे थो त असां पंहिंजे घर जूं दीवारियूं तमामु ख़ूबसूरत बणायूं। इन करे ई कासमाबाद में सूमरा वॉलपेपर दुकान खुली वियो आहे। त तव्हांखे अगरि राब्तो करणो आहे त रांझन अली सां राब्तो करे तव्हां पंहिंजे मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।